अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 29 डिसंबर वेनसडे। टाइम छा 11:15 ऐं मां सुबुह खां हिते सिलाई थी कयां, यानी ज़ेरा जे वञण खां पोइ। ॿ ही येलो ठाहिया अथमि ऐं हिकिड़ो ऑरेंज, ऐं उन खां सवाइ हिते मां कुझु पिंक जा टुकड़ा ॻंढिया आहिनि, कुझु ऑरेंज जा ॻंढिया आहिनि, अञा ग्रीन जो हिकिड़ो रहे थो, यानी ही 3 ब्लॉक्स अञा मुंहिंजा रहनि था, ऑरेंज, ग्रीन ऐं पिंक। त हे मुंहिंजो बेस वारो जेको कपिड़ो आहे उहो ख़तमु थी वियो, त हाणे मां सिलाई छॾियां थी। ऐं ॿियो हिकिड़ो ॿी बि तव्हां सां शइ शेयर कयां त हिन में ॾिसो, ही कलर एॾो प्यारो हुयो ऑरेंज जो मां हिन मां लाज़मी ठाहिणु पई चाहियां। हीअ कैमरा में अलाए छो लाइट थो अचे, उहो ॾाढो डार्क ऑरेंज कलर आहे, ब्राइट। त मां हिन में ॻंढ बि विधा आहिनि पीसिस खे पूरो करण जे लाइ। हिते तव्हां ॾिसंदो ॻंढ आहिनि, त मां इहे ॻंढ विझंदी आहियां। इन्हनि खे मां बिल्कुलु बि माइंड न कंदी आहियां, रिली सॼी उअं ई ॻंढ ई, ठीकु आहे। सो ऐं ॿी ॻाल्हि त जॾहिं हिन में धागनि मां इहे सिबजी वेंदी आहे न, त ॻंढ नज़र बि न ईंदा आहिनि। त मूंखे इहो कंदे कुझु ख़ासि उहो न फ़र्क़ु न पवंदो आहे। सो मूंखे कलर पंहिंजो पूरो करिणो हूंदो आहे, पैच पूरो करिणो हूंदो आहे, त मां हिन शइ खे इग्नोर कंदी आहियां, का ॻाल्हि न आहे। सो ही बहरहाल 15 ठही विया आहिनि, टोटल 3 ठाहिया आहिनि अॼु। ऐं ही कुझु जेके आहिनि हिते ॻंढे रखिया आहिनि, ऐं अञा थोरो हुननि जो खुटियो हे, त हाणे बसि थी कयां ऐं हलां थी ॿाहिरि। ऐं अॼु मां प्रॉपर नाश्तो बि न कयो आहे, त कुझु खाई पी वठां, ऐं उन खां पोइ अॻियां जेको बि हूंदो उहो तव्हां सां शेयर कंदा। 11 थिया आहिनि पूरा। सो मां अची वई आहियां ॿाहिरि, कुझु प्लांट्स वटि कमु कंदमि। हवा आहे ॾाढी, हिन महिल एॾो सीउ आहे, तव्हां यकीन कयो, जो अंदरि मां सिलाई पई कयां त मतिलबु मां रओ बि लाहे छॾियो, न स्वेटर वेटर कुझु न पातल। पर हिते ॿाहिरि आई आहियां त मां प्रॉपरली रओ वेड़े पोइ निकिती आहियां। सो सभिनी खां पहिरियों त मूंखे इहो करिणो आहे त हे जेके शाखूं वधी वियूं आहिनि इहे मां कटींदमि, ऐं इहे अंदरि जेके बोतलूं आहिनि मुंहिंजूं, जेको बि मुंहिंजे बोतलुनि में मनी प्लांट विधियलु आहे उहो मतिलबु थोरो आहे, उन के सड़ी विया आहिनि त मां कढी छॾिया। उन्हनि खे मां जेको आहे प्रॉपरली भरींदमि वापसि। हिननि जी ट्रिमिंग बि थी वेंदी। ट्रिमिंग हिननि जे हेल्थ लाइ सुठी हूंदी आहे, त वरी नओं सां ग्रो कंदा आहिनि ऐं वरी थोरा बुशी थी वधंदा आहिनि, त इहो ज़रूरी हूंदो आहे त हिननि जी ट्रिमिंग कंदो रहिजे। हे यादि हूंदो तव्हांखे, ॿिलियूं भञी वियूं, हे जॾहिं असां इस्लामाबाद वियासीं त पोयां मोटी आयमि त हे मुंहिंजो टुटो पियो, त मां हिनखे ज़मीन में हिते हणी छॾियो, त हे हाणे माशाल्लाह लॻी वियो आहे, छो त फ्रेश आहे, अञा ताईं मुरझायो न आहे, सुकियो न आहे, ज़बरदस्त। इहो हाणे ज़मीन में त अञा वॾो थी वधंदो। ऐं पोइ इहो ई थींदो त मां हिन मां ॿिया जेके हिननि जूं कटिंग्स खणी ॿिया मां ठाहींदी रहंदमि प्लांट्स, इंशाअल्लाह, अल्लाह ख़ैरु कंदो। सो हाणे मां हिननि जी कटिंग करे वठां। हिनखे मां कल्ह पाणी ॾिनो हो बारिश जो हिननि सभिनी खे, बसि रोज़ु ॾिसां थी ऐं दुआ थी कयां त अलाह करे त मुंहिंजा हे लॻी वञनि, अलाह करे लॻी वञनि, ठीकु आहे। ऐं ॿियो त अॼु वरी इन मां साॻी प्लांट मां ॾिसो त मां हे कढंदी आहियां, ही जेके टिप्स जंहिंजूं जेके आहिनि न थोरी थोरी ड्राई थियण लॻियूं आहिनि, त उहे अलॻि करे ॿिनि हथनि सां कंदमि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकु हथ सां त मुश्किल आहे कमु, ईअं न त हिक जे बजाए मुंहिंजो ॿियो कटिजी वञे। त इहे 2-3 कटे हिननि खे बि पाणी में विझंदमि वापसि, जेके जेके सुकल आहिनि, कुझु इहो प्लांट्स जो कमु करे वठां। हीअ ॾिसो, हीअ जेके बि मां सुकल टिप्स वारा पन कटिया, उन्हनि जा मां अधु पन कटे छॾिया आहिनि। ऐं हिन खे प्रोपेगेट करण जे लाइ ज़रूरी कोन्हे त सुकल टिप्स वारा खणिजनि, बल्कि जेके बिल्कुलु सावा आहिनि, फ्रेश आहिनि, त उहे वधीक जल्दी फुटंदा। हे त मां तजुर्बो कयो, मूं चयो सुकल आहिनि, अधु टिप्स कटे त उअं ई उछले छॾींदमि, त बहितर आहे त मां हिननि खे पोखे ॾिसां। सो पोखियमि त फुटी आया, सो माशाल्लाह, वाह वाह। त हाणे मां हिननि खे रखां हिते, ऐं हिन में विझंदमि मां बारिश जो पाणी। अञा ताईं पियो आहे त इन करे इहो यूज़ थींदो, ठीकु आहे। सो हिन में एतिरो ई पाणी विझिणो आहे जंहिंमें किथे रखां, ठीकु आहे, एतिरो पाणी विझिणो आहे जंहिंमें हे हिन जा रुगो हे मथां ॿुॾी वञनि, सॼियूं न ॿुॾी, ऐं ऊंधा करे विझनि, ॾिसो, ठीकु आहे। हे ऊंधा करे हिन में हाणे मां विझंदसि इहे। हे ॾिसो, हिननि खे मूं हीअं करे झलियो आहे, हिनखे पाणी में विझंदासीं। सो अगरि हीअ सभु न बि फुटिया त हिननि मां कुझु न कुझु त ज़रूरु फुटी ईंदा। सो हिननि सभिनीनि जा जेके टिप्स आहिनि उहे ॿुॾणु घुरिजनि, ठीकु आहे। सो हे ॾांडियूं मथे, पन हेठि, हे हिन जो तरीक़ो आहे। सो घटि में घटि 3 हफ़्ता, वधि में वधि महीनो इन्हनि खे फुटण में लॻंदो। सो पहिरियों तजुर्बो तव्हांजे साम्हूं हुयो त मां हितां उन्हनि खे कढी ऐं शिफ्ट कयो आहे कूंडीअ में। सो हिननि खे बि ॾिसूं था,
हे वीचारो वॾो थी वियो आहे त किरी थो पए, हिनखे बि कंहिं शइ सां ॿधणो पवंदो मूंखे, अलाए मुरझाइजी वियो आहे, ख़बर न आहे छा आहे। सो ॾिसांसि थी छा थो थिए हिनजो। मां हिननि 2-3 कुंडनि मां इहे वधियल शाखूं पटियूं ऐं उन्हनि मां पीला पन सफ़ाई करे सभिनीनि जी, ऐं मां उन्हनि खे बोतलनि में सेट कयो आहे। अंदरि वञण जी नौबत ई न आई, हिते ई हिननि चइनि बोतलनि में मां विधमि। हिननि में जेको पहिरियों खां पहिरियों प्लांट सफ़ा सुकी सड़ी वियो हो, हिननि मां बि हिकिड़ी शाख सुकल हुई, 3 इहे बोतलूं ऐं 4 हीअ बोतल। सो हिननि चइनि में ई इहो मां पूरो करे विझी छॾियो। ऐं हाणे थोरो कचिरो हिकिड़े हंधि जमा कयां, न त इहो हवा ते फैलिजंदो वेंदो। सो सफ़ाई त थी वई घर जी सुबुह, पर निम जा पन ऐं ॿियनि प्लांट्स जा पन छणंदा रहंदा आहिनि, सो उहे छणंदा रहंदा। बाक़ी इहे गंद त मां हथ सां कयो आहे, उनखे मां हिन मां बि जेका ट्रिमिंग थी वई त सॼा सुकल के त सफ़ा सुकल हुया हे वारा, त इहे ॿाहिरि कंहिं कम जा न आहिनि, इहे कचिरो ई आहे। ऐं जेके कुझु सावा हुया उन्हनि खे मां मूंखे छॾियो आहे वापसि पाणीअ में, उन मां थी वेंदो इंशाअल्लाह, नवां प्लांट्स रेडी थींदा अलाह करे। इहे खणंदमि हितां कचिरो त जीअं फैलिजे न। तो हाणे हलंदासीं अंदरि। 11:30 थिया आहिनि पूरा, मां अची वई आहियां अंदरि। सुराण हिते पंहिंजे कम में बिज़ी आहे ऐं मां हाणे पचाईंदमि बोल। चिकन खे मां काफ़ी देरि पहिरियों ते नलके जे पाणी में विझी वई हुअमि, माने नॉर्मल जेको बि आहे, ऐं हिन में मां थोरी देरि पहिरियों देॻड़ी में अंडो बॉइल कयो हो जेको मां खाधो। इहो ई मां नाश्तो कयो सम्झो त। पटाटा बसर कढी रखिया आहिनि ऐं हिन पासे थांव मां फैलाए छॾिया आहिनि, इहे बि अंदरि कंदमि ऐं कंटिन्यू हाणे कुझु देरि मां किचन जो कमु कंदी रहंदमि। 1:00 थिया आहिनि ऐं असांजो लंच जेको आहे रेडी आहे। सो हाणे खाईंदासीं मानी, उनखां पोइ नमाज़ बि पढ़णी आहे, उनखां पोइ ख़बर न आहे होश में हूंदासीं या न हूंदासीं, मां पंहिंजी ॻाल्हि थी कयां। 2:45 थिया आहिनि ऐं नमाज़ खां पोइ मां कपिड़ा धोइणु शुरू कया आहिनि। पहिरियों त ॾाढो सीउ पियो थिए, सोचियमि त नथी धोआं, पोइ चयमि त सीउ त इहो 3 महीना हलंदो, हाणे 2 महीना ॿिया, जनवरी ऐं फरवरी। सो मुंहिंजो केसिताईं भॼंदमि। ऐं हाणे मां ठाहियां थी पंहिंजे लाइ चांहि, छो त मां जाॻां थी ऐं हिन महिल मां चांहि पी सघां थी, उहा मुंहिंजी राति जी निंड ते असरु न कंदी आहे। सो इहो कमु थींदो गॾु गॾु। 4 थियण वारा आहिनि ऐं मां कपिड़ा धोई छॾिया, हर शइ वाइंड अप करे बिल्कुलु फ्री आहियां हाणे। आख़िर में कुझु किचन जा कपिड़ा बि धोतमि। सो हाणे कंदमि रेस्ट, छो त अॼुकल्ह थोरो लेट थी अचे। 3 जी अज़ान जीअं ईंदी त उथंदमि, अज़ान ताईं घटि में घटि मां रेस्ट कंदमि, छो त हाणे थकिजी पई आहियां त रेस्ट करणु लाज़मी आहे। असांजी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं नमाज़ पढ़ी मां पंहिंजे हिन सवड़ में गिरी वई आहियां। सो सोचियमि त अॼु जी गपशप हितां था कयूं। सी इलाही आहे, अॼु इलाही सी आहे। कपिड़ा बि धोतमि, वरी ॿाहिरि वॉक करणु वियमि त ॾाढी थधि हुई ऐं सोचां थी त सुभाणे खां प्रॉपर सॉक्स ऐं स्वेटर स्लीवलेस पाए पोइ ॿाहिरि निकिरां। ऐं अॼु थधि इलाही वधी वई आहे बारिश खां पोइ ख़ासि तौर ते। ऐं कमु जेको सिलाई सुबुह कई बसि ओतिरी आहे, उनखां अॻियां कोन कई अथमि। राति जो में बि मां उहे जेके बेस जो कलर आहे उहे टुकड़ियूं कटे वठां ऐं सुबुह जो वरी मां उहे बाक़ी 3 रहिया आहिनि ब्लॉक्स, उहे कंप्लीट थींदा त वरी पाण में ॻंढिबा, उहो बि तव्हां सां शेयर कंदमि। त ॻंढण खां पोइ में बि न रिलीअ जो जेको रूप आहे उहो बिल्कुलु ई चेंज थी वञे। राति जी मानी में ख़बर न आहे छा पचाईंदासीं। मंझंदि जो असां जेको चिकन जो बोड़ पचायो ॾाढो टेस्टी हो। सो ऐं हमेशह वांगुरु बची पियो इलाही सारो, त उनजो असां सुभाणे मंझंदि जो पुलाव पचाईंदासीं। छो त असां मोस्टली हाणे सुराण जो गलो ख़राबु इलाही ॾींहंनि खां, जंहिंजे करे उहा वीडियोज़ बि न पई ठाहे त मां चांवर पचाइणु बंदि करे छॾिया। पोइ पुलाव पचाईंदासीं। बाक़ी अछा चांवर रेगुलर मां नथी पचायां, छो त पुलाव में अदरक थूम मसाला आहिनि त उनजो वरी उनजा साइड इफेक्ट्स एतिरा न आहिनि जेतिरा अछनि चांवरनि जा आहिनि, सादनि चांवरनि जा। सो बहरहाल राति जो ॾिसूं था छा था पचायूं। सुराण जी कुझु ॿी मर्ज़ी आहे, मुंहिंजी कुझु ॿी मर्ज़ी आहे। सो ॿिनि माण्हुनि जी 2 मर्ज़ियूं ॾिसंदासीं। ख़ैरु कुझु न कुझु त खाई वठंदासीं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ऐं बसि इहो ई ॾींहुं आहे। ऐं अॼु मां तव्हां सां शेयर कयो त अम्ब्रेला पाम खे कीअं प्रोपेगेट कजे, यानी हिकिड़ो इहो बि तरीक़ो आहे। इहो मां पाण सिखियो, इन करे मां चाहियो त मां तव्हां सां बि शेयर कयां। मे बि तव्हां मां कंहिं वटि हुजे त उहो करणु चाहे। सो हिकिड़ो पेज आहे कोई प्लांट सां रिलेटेड, उहो मुंहिंजो लाइक थियल आहे, त उते हुननि इहो ॾेखारियो त हीअ असां हीअं कयो आहे। अलाह करे बाक़ी हाणे कूंडीअ में जेके हयूं त उहे फुटी पवनि।
सो ॾाढो सुठो ॾींहुं गुज़ारियमि, अलाह जो शुक्र आहे। कपिड़ा धोता, सिलाई कई, कुकिंग कई, प्लस गार्डनिंग कई। त हिकिड़ो ख़ूबसूरत ॾींहुं हुयो, हिकिड़ो परफेक्ट ॾींहुं हो। टाइम ज़ाया करणु तव्हांखे अंदाज़ो हूंदो हाणे त मूंखे न वणंदी आहे ॻाल्हि। ऐं कल्ह वारे ब्लॉग में मां तव्हां खां पुछो त फेसबुक ते जेके मां पंहिंजूं वीडियोस शेयर कयां त सवाइ हिकिड़े नाना कुंवर जे मूंखे कंहिं बि उन शइ जो रिस्पॉन्स न ॾिनो। ऐं मतिलबु उन फेसबुक जे पेज जे हवाले सां ख़ैरु सही आहे, जीअं तव्हां चाहियो। त थैंक यू भाउ, वॾी महिरबानी तव्हांजी। हमेशह तव्हां सुठी मोट ॾींदा आहियो मूंखे, तव्हांजा कुर्ब आहिनि। ऐं उन खां अलावा बसि ॻाल्हियूं घणियूं आहिनि, छॾियूं था ॻाल्हियुनि खे। हिते थोरी देरि हिते ई पई हूंदमि मां, थोरो मज़ो वठां सियारे जो। ऐं उन खां पोइ उथी करे मूंखे कुझु न कुझु मानी में पचाइणो आहे। ऐं ज़ाहिर टीवी ॾिसंदमि, ड्रामो ॾिसंदमि, को पंहिंजो ई व्लॉग अपलोड कंदमि, हिन जी एडिटिंग बि कंदमि। ऐं उन खां सवाइ राजी मानी पचंदी, खाए बि नमाज़ जो टाइम, इहे सभु रूटीन जो कमु आहे, जीअं हलंदो रहंदो इनशा। सो मोकिलायूं था अॼु जे व्लॉग मां। ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इनशा सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।